सिंध मेमण इतिहाद जी कॉर्नर गॾजाणी मरकज़ी ऑर्गेनाइज़र सरदार अयाज़ मेमण जी सदारत में सनाई हाउस हाला पुराणा में थी गुज़री, जंहिंमें बिरादरी जे मोज़िज़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मुकमल साथ यकीन ॾियारियो। कॉर्नर मीटिंग में अरसलान मुस्तफ़ा सनाई मेमण, ज़ैन मुस्तफ़ा सनाई मेमण, लाला नूर मोहम्मद हालानी मेमण, बासित मेमण, नूर मोहम्मद मेमण, साईं मुस्तफ़ा मेमण, ज़ाहिद अहमद, फुरकान अहमद, राशिद अहमद, सरफराज अहमद सनाई, मोहम्मद हमीद समेत ॿियनि शिरकत कई। इन मौके ते सरदार अयाज़ मेमण ख़िताब कंदे चयो त सिंध मेमण इतिहाद हिकु सोशल ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका बिरादरी जे माण्हुनि सां गॾु सिंध वासियुनि जी ख़िदमत में यकीन रखे थी। असां ज़ात परस्ती, फ़िरके परस्ती, नसल परस्ती खे रद्द कयूं था। असां ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ पंहिंजी कम्यूनिटी ऐं घर खां कमु शुरू कयो आहे, जीअं सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। उन करे असां सिंध हेल्थ कमेटी ठाही आहे, जंहिंजो मरकज़ी कन्वीनर साईं अज़ीज़ मेमण खे कयो आहे, जंहिं पंहिंजी कमेटी जी जोड़जक में सभिनी कम्यूनिटियुनि जे डॉक्टरनि खे एग्ज़ेक्टिव बोर्ड में खणी सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत तरफ़ पेशकदमी कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।